ख़ानदान जी मूंखे पारत ॾेई वियो आहे। जल्द ॾिसंदे इन करे तव्हांखे मूंसां गॾु हलणो ई पवंदो। करे छॾियो आहे छो त तव्हां हिते महफ़ूज़ न आहियो। त उहो लेटियल हूंदो। मसइलनि खे हल करणु मां ख़ूब ॼाणा। असांखे मीर शाहनवाज़ ख़ान सां ॻाल्हाइणो राणी हुई पर तू जज्बात में अची पंहिंजा होश न विञाइजा। मंसूर ख़ान तरफ़ हलण खां पहिरियां हाज़रीन ऐं नादरीन, ड्रामा सीरियल दुलाब जी अचण वारी एपिसोड जी पूरी मालूमात तव्हां सां शेयर कंदा हलूं। अचण वारी किस्त में छा थींदो, आख़िर छा न थींदो। दोस्तों, पहिरीं ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ड्रामा दुलाब ज़बरदस्त मोड़ ते अची चुको आहे। मुराद घणो अरसो जेल में न रही सघंदो। तमामु जल्द मंसूर ख़ान उन खे छॾाए वठंदो ऐं ज़मानत ॾेई मुराद खे ॿाहिरि वठी ईंदो ऐं उनजा ॿार बचा बि वञी पाण वटि हवेली में राहे छॾिया अथसि। ऐं जेको आहे सोडल वारा बि रुली फिरी वरी बि मंसूर ख़ान वटि ईंदा ऐं उन खां माफ़ी बि वठंदा ऐं उन हवेली में वरी मंसूर ख़ान वटि इहे पनाह वठंदा। ऐं शाहनवाज़ हाणे ऐं राज़न ॿिन्ही खे ख़बर पइजी वई आहे त सोडल वारा किथे हुया ऐं कंहिं पनाह ॾिनी हुई। हाणे इन जे पोयां हू लॻी चुका आहिनि ऐं ख़ासि करे रहज़न शाहनवाज़ खे बार बार चई रहियो आहे त इन ॿिन्ही कबूतरनि जी बिला कर ऐं इन्हनि खे पूरो कर, न त दोस्तो हीउ जेको आहे मां जेको आहे मंसूर ख़ान खे कान मारींदुमि। शाहनवाज़ जी मजबूरी बणिजी वई आहे, मुराद खे त हटाए छॾियो अथई, तमामु जल्द इन्हनि खे बि पूरो कंदो ऐं रस्ते तां हटाईंदो। ऐं ॿी तरफ़ दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शाहनवाज़ हिकु शातिर माण्हू आहे, मुनाफ़िक़ ऐं मुनकिर माण्हू आहे, फ़िरेबी माण्हू आहे। उहो गेम खेॾे रहियो आहे, मंसूर ख़ान खे मराईंदो रहज़न जे हथां ऐं हुननि खे बि ऐं पंहिंजे मथां नालो जीअं उनजो ख़राबु न थिए। लेकिन मंसूर ख़ान सम्झी वियो आहे ऐं धमकी बि ॾेई आयो वञी करे उतां अॻिते तूं ठाह न पियो कराए सघें त ठाह जी तूं छो शुरूआति कई। हाणे अॻिते हली दोस्तो तव्हां ॾिसजो 40 या 50 किस्त जे लॻभॻि इहो ठाह जेको आहे केरु कराईंदो, वञी मंसूर ख़ान हिननि जो ठाह कराईंदो। बहरहाल उहो बि ठाह अॻिते कामयाबु न थींदो। फ़िलहालु वक़्ती तौरु आर्ज़ी तौरु इहो ठाह वञी थींदो। दोस्तो, वीडियो पोगो आहे असांजो पंहिंजी पुॼाणी ते। उमेदु कयां थो तव्हां एसी ताईं वीडियो ॾिठो हूंदो ऐं तव्हांखे कीअं लॻो कीअं न लॻो इहा हाल ॾिजो। लाइक, सब्सक्राइब ऐं शेयर बि ज़रूरु कंदा। मिलंदासीं तव्हां सां असां नेक्स्ट वीडियो में, ॿी वीडियो में। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़।